एक्सपो सेंटर कराची में पाकिस्तान जो सभ खां वॾो वैक्सीनेशन सेंटर क़ाइमु कयो वियो आहे, जंहिंमें रोज़ानो 25 खां 30 हज़ार माण्हुनि खे वैक्सीन लॻाई वेंदी। सिंध जे सिहत वारी वज़ीर अज़रा पेचूअ वैक्सीनेशन सेंटर जो इफ़्तिताह कयो। मीडिया सां ॻाल्हाईंदे सिहत वारी वज़ीर अज़रा पेचूअ चयो त सिंध खे वैक्सीन जी फ़राहमी जीअं वधे पई, वैक्सीनेशन सेंटर बि वधाया पिया वञनि। 16 मई खां 18 वरनि जे वॾी उमिरि जे शहरनि खे बि वैक्सीन लॻाई वेंदी। जैसे जैसे हम चाह रहे हैं कि जिस तरह से वैक्सीन की आमद होगी उस तरह से हम ज़्यादा से ज़्यादा सेंटर्स खोलें ताकि लोगों को ये सहूलत मैसर हो कि वो अपने बग़ैर किसी परेशानी के करीबी सेंटर तक पहुंच जाएं। 16 तारीख से जो है वो सबके लिए वैक्सीनेशन खुल जाएगी, जिसमें 40 से कम उम्र के भी लोग होंगे। हुन चयो त वफ़ाक़ सां वधीक वैक्सीन ॾियण लाइ ॻाल्हायो वियो आहे। ॿाहिरां ख़रीद कयल वैक्सीन जो अघु ॿुधायो वञे। सिंध सरकार पैसा ॾियण लाइ तयारु आहे जीअं हर शहरी खे वैक्सीन लॻाई वञे। अज़रा पेचूअ चयो त NCOC में इहो तइ थियो त हिन साल जे आख़िर ताईं पूरे मुल्क में 70 मिलियन वैक्सीन फ़राहम कई वेंदी। संदसि चवणो त कराचीअ जे ओभर ज़िले में कोरोना वायरस जा केस सभ खां वधीक आहिनि। शहरी SOP ते अमल नथा कनि, जंहिं करे कोरोना वायरस वधीक फैलिजण जो ख़तरो आहे। और SOPs का एहतियात करें। SOPs हर जगह बहुत बुरी तरह जो है हम उसको वायलेट किया जा रहा है। सोशल डिस्टेंसिंग नहीं की जा रही, मास्क नहीं पहने जा रहे, और जो है लोग जो हैं बहुत शॉपिंग सेंटर्स में घूम रहे हैं, और ये जो है ये बहुत ख़तरनाक अमल है क्योंकि इससे बहुत ज़्यादा कोविड के फैलने का अंदेशा है। सेहत वारी वज़ीर अज़रा पेचूअ चयो त एक्सपो सेंटर में 12 रजिस्ट्रेशन काउंटर ऐं 96 बूथ क़ाइमु कया विया आहिनि, जिते सिहत खाते जो 360 वर्कर्स ते ॿधल अमलो 24 कलाक सर्विस फ़राहम कंदो। शहरनि खे घुर्जे त एक्सपो सेंटर में क़ाइमु वैक्सीनेशन सेंटर मां वैक्सीन कराइनि। कैमरामैन अरसलान अमन सां गॾु अब्दुल ख़ालिक मंगी, सिंध TV न्यूज़, कराची।